बिरासिटी जे दाली शहर में उते हिकिड़ो वॾो हिकिड़ो पीर आहे, तारीख़ी पीर आहे। उनजे असां हिन महिल रोज़े ते बीठा आहियूं। पीर माहीन शेर जे दरगाह ते असां बीठा आहियूं ऐं उते तव्हांखे इहा दरगाह ॾेखारियूं त तमामु क़दीमी तारीख़ी आहे इहा दरगाह, जंहिंजो असां तव्हांखे हिते नज़ारा ॾेखारींदासीं ऐं उनखां पोइ जेके हिते मुज़ाविर आहिनि उन सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। अचो त उन मुज़ाविरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा चवणु आहे। न तारीख़ी पुराणी आहे साईं, ये तारीख़ी प्रोग्राम एतिरो आहे जो असांजो वाल साहब हो जंहिंजी 100 साल उमिरि हुई, उहो ॻाल्हि कंदो हो त हिते शींहुं शेर अचे थो। अच्छा, पोइ शींहुं शेर ठका ॾियारियूं यार थकयूं ऐं लिकरंदो हो, कंहिंखे बि तंग न कंदो हो। उन खां पोइ वरी साईं रोज़ो ॿधणु कोन ॾींदो हो, रोज़ो खुलियो हूंदो हो। पोइ वरी रोज़ो उते असां ॿधाईंदा हुआसीं, पोइ वरी ॿिए ॾींहुं उछलाए छॾींदो हो। पोइ वरी उन खां पोइ वाल साहब मुंहिंजो हिते असली फ़क़ीर हो। पोइ हिते कई ईंदा रहण, को बि खणी सुवाल ईंदो हो त ख़ाली न वेंदो हो। अंदाज मंडा वीचारा ईंदा हुआ, जडड़ा से बि पंधु करे हलिया वेंदा हुआ। फ़क़ीरियाणी हुई त उहा बि 100 साल खां पोइ वीचारी उहा बि वफ़ात करे वई। उन खां पोइ इजाज़त मूंखे ॾेई वई, चाबी बि मूंखे ॾेई वई। हाणे उन खां पोइ मां आहियां हिते फ़क़ीर, मोहम्मद याक़ूब नालो मुंहिंजो आहे, सम्झे। पोइ हिते जडड़ा वीचारा अचनि था, से बि पंधु कयूं, माज़ूर वीचारा वञनि था हलिया, पर जो बि रहणु अचे थो उहो ख़ाली नथो वञे। सुवाल उन्हनि खे राति जो ॿिए राति में ॾिए थो, हर शइ उहो ॿुधाए थो। अच्छा, मां तव्हां चवण जो मक़सदु आहे जेको बि माना हिते उमेदूं खणी अचे थो पियो त उहे उन मां पूरी थियनि। हा साईं, पूरियूं थियनि थियूं उमेदूं, जेको बि उहो ख़ाली कोन थो वञे नी। उहे उमेदूं पूरियूं थी उहो वञे थो, इजाज़त ख़ुदि ॾिए थो पाण। अच्छा, उहे मख़सूस रातियूं आहिनि या जॾहिं बि उनजी मर्ज़ी पए थी साईं? बसि जॾहिं बि अचे, हुनजी दिलि चवे त अचे थो त उहो ख़ाली कोन थो वञे। अक्सर थींदो आहे न जंहिं दिलि चवे त अचे थो त ख़ाली कोन थो वञे। तक़रीबन उहे कहिड़े कहिड़े मर्ज़ जा जेके हिते माण्हू अचनि था पिया? साईं हिते मर्ज़ जडड़ा वीचारा आया जी, जो बि बीमार सफ़ा। पोइ हाणे हयाती ख़ुदा जे हथ में आहे, हयाती हूंदी त साईं जन ॿार ॾियनि था उन्हनि खे हिसाब किताब ॿुधाईंदा सॼो। उहे का बि साईं हिन में अलाजा वली आहिनि साईं, ॿुधी साईं, इहे अलाजा वली आहिनि 100 साल खां। उमेदी जेके इहे खणी था अचनि, बासियूं खणी था अचनि, उहे इंशाल्लाह उमेदी पूरी थो करे छॾे, वरी शफ़ा मिले थी। हिते साईं इहा वॾी गादी आहे, मुश्किल कुशारी शेरे ख़ुदा जी। इहा असांजी ॾाढी हूंदी। पोइ उन खां पुछंदासीं मुंहिंजे साईं हिते बि रोज़ो आहे जा, तीअं असांखे का ख़बर कोन्हे। जीअं संधी हुई ॿिया ॾिसूं 100 साल जी हुई, हींअर असांखे इंचार्ज ॾेई वई आहे। असांजे अॻियां अचनि था बीमार सीमार, शफ़ा मिलनि थी। मरीज़ किथां किथां जा ईंदा आहिनि हिते? इहे साईं आसे पासे जा बि ईंदा आहिनि, वरी भिरिया सिटीजन खां बि ईंदा आहिनि, वरी इहे हैदराबाद जा बि ईंदा आहिनि। पोइ उन्हनि खे शफ़ा मिले थी, हू तयारु थी था वञनि, पोइ जेकी बासी ॾेई था वञनि। हिन अला वारनि दरवेश ॾाढो दस फ़क़ीर आहे, अवल उन जी अर्थ आहे। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो वज़ीर अली कलोड़ो आहे। मां दाली शहर जो रहवासी आहियां। असांजे अबे ॾाॾे खां वठी ही क़ब्रिस्तान आहे, जिथे असां दाली शहर जा रहवासी किलोमीटर पंधु करे पंहिंजी तदफ़ीन करण लाइ हिते ईंदा आहियूं। मुंहिंजे वाल साहब जी तक़रीबन 80-90 साल उमिरि हुई। मुंहिंजे चाचा साईं बि 80-90 साल उमिरि हुई, जंहिंजो चवणु आहे पीरमाई शेर जे बारे में त ही तारीख़ी वली ओलिया आहे। ही तक़रीबन 200-250 सदीअ जूं शायदि मिलनि थियूं त बि अॻे आहे। हिते हिकु शींहुं शेर जंगली जानवर ईंदो हो, शींहुं शेर, उन जे करे हिन ते नालो माही शेर पियो। ऐं काफ़ी सारी मालूमात हितां जे ॻोठाणनि जे हिसाब सां मिली वेंदी। ऐं उन खां पोइ साईं हिते का बि गवर्नमेंट जी सहूलियत कान्हे। हिते इलाइक़े जा माण्हू चङा आहिनि, मठा आहिनि, लैंडलॉर्ड जेके आहिनि, उन्हनि जे सहकार सां जेको आहे सो पीरमाई शेर जो रोज़ो जोड़ायो वियो 2007 में। उन खां पोइ जेको आहे सो हीअ जेका क़ब्रिस्तान जी चौदीवारी आहे, इन जो तक़दुस पैमाल पियो थिए। इलाइक़े जा जानवर, माण्हू, माल का हिन में चारनि पिया अचे
उन जे हिसाब सां गवर्नमेंट जो को बि सहकार कोन हो। पोइ असांजे ॻोठ जे चङे मुड़ुस शमसदीन अब्बासी साहब उन चौधरी जो बंदोबस्तु कयो ऐं यूसी चेयरमैन साजिद अली अब्बासी साहब महरमदीन अब्बासी साहब आरन जेको आहे सो इहे चौधरी जो बंदोबस्तु कयो ऐं गवर्नमेंट जो को बि सहकार कोन्हे। ऐं हालांकि तारीख़ी क़ब्रिस्तान आहे, हिन में जेको आहे सो सकाफ़त जे हिसाब सां सियाहत जे हिसाब सां बि मिनिस्टर काफ़ी सारा आया विया आहिनि ऐं हिते विज़िट करणु ईंदा आहिनि। इलाइक़े जे माण्हुनि वटि गमीअ में ख़ुशीअ में ईंदा आहिनि, पर हेॾे असांजे ध्यानु छिकाइण जे बावजूद बि हेॾे नज़र नथी कई वञे। साईं औकाफ़ खाते जो असां काफ़ी सारे औकाफ़ खाते जे मिनिस्टरनि खे चई चुका आहियूं त साईं हीअ बि तारीख़ी हिकिड़ो माॻ आहे, हिन जी काफ़ी सारी जेका आहे सा मालूमात आहे हिन जे बारे में। तव्हां इलाइक़े माण्हुनि खां पुछंदव त हिन ते तक़रीबन 7 चकर रोज़ो ठही चुको। रोज़े ठाहिण जे बावजूद बि हिन जो रोज़ो ठाहे बस कंदा त ॿी राति वरी उनखे किराए छा त असांजे इलाइक़े जे शमसदीन अब्बासी साहब खे ख़्वाब में आयो त बाबा मुंहिंजे मथां रोज़ो जोड़ायो। सो साईं फौरी एक्शन करे ऐं हिकमत मिली पंहिंजी असां इहो रोज़ो 2007 में कमु चालू करायो। साल जे अंदरि अंदरि हिन जो कमु मुकमल करायो वियो। हाणे साईं हितां जा जेके आहिनि इलाइक़े जा जेके ऐं हिन खे संभालींदड़ जेके आहिनि भाऊ याकूब कलोड़ो या उनजो जेको वाल साहबु हूंदो हुयो, मरहूम खे अलाह साईं जन्नत नसीब करे, तमामु ज़बरदस्त माण्हू हूंदो। उहो हिन जी जेका आहे सा सफ़ाइयूं सुथरायूं ख़्यालु ऐं हिते जेके मरीज़ ॿाहिरि खां ईंदा हुआ, कराची, हैदराबाद, भिरिया सिटी, नौशहरो, फिरोज़, लाड़काणो ऐं काफ़ी सारियुनि जॻहियुनि जा माण्हू हिते ईंदा आहिनि बीमार। उन्हनि खे इंशा ताला अलाह शफ़ा ॾियण वारो आहे, पर हिन वली औला जे सदक़े में काफ़ी माण्हू हितां शफ़ायाब थी विया आहिनि। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि साईं शमसदीन अब्बासी साहब, जेके पीर जेको तव्हां सां ॾेखारियोसीं, पीर माइन शाह शेर बादशाह जो जेको तव्हांखे नज़ारो करायोसीं ऐं उते जेके मुज़ार सां ॻाल्हि ॿोल कयोसीं। ऐं उहा शख़्सियत आहे जंहिं माना उन दरगाह जो रोज़ो वॾायो आहे। अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं। साईं साईं तव्हां जेको रोज़ो ठारायो, इहे तव्हां पंहिंजी ज़ाती शौक़ जे करे या को ॿियो सबबु हुयो? असल में छा आहे त न को शौक़ु, न को जेको आहे ख़्वाहिश, न को इरादो। अच्छा। हर को ईद वारे ॾींहुं जेको आहे क़ब्रिस्तान ते वेंदो आहे पंहिंजे जेके आहिनि वॾड़ा या जेके उन्हनि खे ख़त्मु बख़्शण। पोइ ईद नमाज़ थी, ईद नमाज़ खां थियण खां पोइ असां माइटनि मिटनि सां मिली जुली वरी पोइ मां वियुसि क़ब्रिस्तान ते। अच्छा। उते वियुसि त असांजो जेको क़ब्रिस्तान आहे उन में हिकिड़ो ओलिया जंहिंजो पीर माही शेर नालो आहे, ॿुधिजे थो, पहिरियां उते वियुसि त असां वेंदड़ हुआसीं। उते छा हूंदो त हुनजो कुबो त ठहियलु हो, पर हुनजी छित न हूंदी हुई। अच्छा। पासनि सां उहे जेके थींदियूं आहिनि हिकिड़ो महिराब, उहे सभु ठहियलु। आख़िर में जॾहिं कुबो अॾिणो हूंदो आहे मथां त उहो कोन हो। ऐं पोइ उहो ॿुधंदा हुआसीं त हीअ जॾहिं इहो 200 साल अॻु जी ॻाल्हि आहे, माना कल्होड़नि जे दौर में, त उहे जेको आहे सो माण्हू उन टाइम जा हिन खे तइमीर कराईंदा हुआ। पोइ जॾहिं उहो कुबे ते ईंदा हुआ त कुबो ठाहे वेंदा हुआ, ॿिए ॾींहुं हेठि किरियो पियो हूंदो सुबुह जो हिन जे ॿाहिरें हिन पासे, अंदरि का शइ न ईंदी हुई। ऐं इहो जेको दड़ो ॾिठो वञे त आहे थियलु, इहे दड़ा सिर्फ़ु उन जी निशानी आहे जेको हू तइमीर कंदा हुआ कुबो, पोइ उहो वरी किरी पवंदो। पोइ आख़िर में इहो वञी थियो त वाणियनि चयो त भला असां था ठहिरायूं। पोइ हिकिड़े वाणे बि उनजो कुबो अॾरायो, हुनजी अक़ीदत हूंदी हुई, छो जो इलाइक़ो पाकिस्तान ठहण खां अॻु जी ॻाल्हि 200 साल माना उहा थी। त उन्हनि पर उहो बि ईअं छो त माना ठहिराए दंग कनि, ॿिए ॾींहं ते सुबुह जो वञनि त उहो सभु ॿाहिरि ढिग पिया आहिनि, उहे भितियूं बीठियूं आहिनि। मां जो वियुसि त गर्मीअ जो टाइम हो, गर्मी मंझंदि जो टाइम, ऊन्हारे जो मौसम हुई। पोइ मां हुनजे पाछे में वेठुसि त जेको मुज़ावर हो उहो बि आॾो अचे हिकिड़ी कुंडड़ीअ में वेही रहियो। हुननि खे हूंदी आहे त हाणे आयो आहे माण्हू त कुझु न कुझु पेतीअ में विझंदो त वरी पोइ मूंखे काफ़ी महसूसु पियो थिए उस इहा, पर पाछे में वेही कुल पढ़ी बख़्श में त हुन लफ़्ज़ चया उन मुज़ाहिर त साईं हाणे साईं चए थो त को ॿधराए जेकॾहिं त मां इजाज़त ॾींदुसि। मां वरी खिलियोमांसि, मुंहिंजो हा अची त हा। पोइ मां त ख़ैरु निकितो हलियो वियुसि।
पोइ मूंखे इरादो इहो आहे त हिकु दफ़ो मां बि छो न पंहिंजे हिकिड़ो लाइफ में इहो जेकॾहिं आज़मूदो करे ॾिसां ऐं जेको आहे कयां, पर फ़क़ीर त मूंखे इजाज़त ॾिनी आहे। पोइ मां जेको आहे वियुसि ॻोठ खां पोइ मां नौकिरी वारो माण्हू हुउसि, हलियो वियुसि हैदराबाद, उतां जेको आहे तयारी करे ऐं मोकिलुनि में आयुसि। अचण सां पोइ मूं राज़ो घुरायो जेके कुबा ठाहींदा आहिनि, उन खे चयुमि त मूंखे पीर माहीअ जो रोज़ो ठाहिराइणो आहे, तूं ठाहे सघंदे? हुन चयो साईं इहो त ठाहिण ई कोन ईंदो आहे, ॿुधंदा ईंदा आहियूं सदियुनि खां, असांजा वॾा ॿुधाईंदा आहिनि, ऐं उहो जेको आहे नथो ठही सघे इहो। मूं चयो त इजाज़त फ़क़ीर ॾिनी आहे, मूं हुन सां मज़ाहिया, मुंहिंजे दिलि में इहो त हाणे पोइ बि भला आज़मदो थी वेंदो। ऐं हीअ जेको हिन वक़्तु जेको माना उन वक़्तु जेको ठहियलु हो उन खे बि को 100 साल थी विया, माना भितियूं ॻरियल हुयूं जेके पासा उहो, पर हाणे उहो छा त हिफ़ाज़त हुई, इन करे उहो हलंदियूं पियूं अचनि उहे दीवारूं। मां उहो पोइ हुनखे घुरायो, मुंहिंजो तूं अचु त सही। आयो, उन जो पीउ राज़े जो असांजी ओताक हिकिड़ी पुराणी ठाहे वियो हो। मुंहिंजो तुंहिंजो पीउ असांजी ओताक इहा जेका ठाहे वियो आहे उहो गुज़ारे वियो, हाणे तूं बि कुझु त नालो ॾेखार। चईं मूंखे तव्हां माराईंदो छा, पीर जो कीअं? मुंहिंजो तूं अचु त सही। ख़ैरु असां उहो कोशिशि कई, हुनखे आमादा कयो, राज़ा 2-3 कयासीं। उन्हनि अची पोइ पहिरियां चवंदा हाणे बाबा इनखे डिसमेंटल केरु करे, को चढ़ण लाइ तयारु कोन हो दीवारुनि ते। फ़क़ीर खे वठी आयासीं, उनखे बीहारियोसीं, बाबा बीह त असां शुरात कयूं जेको मुज़ावर हो। पोइ हुन जेको आहे बिस्मिल्लाह कई, असां उहा डिसमेंटलिंग करे छॾी मथी दीवारुनि जी। ख़ैर ख़ूबी असां थी वई उहा। हाणे बुनियाद खोटणु शुरू कयासीं, मटीरियल लहिरायो। उन खां पोइ इहो थियो त 10 फुट ऊनो हेठि खोटे पई दीवार, त राज़े चयो त हाणे हिते हेठि ज़रूरत न आहे, 10 फुट वॾो आहे, हिते जेकॾहिं असां ईंदासीं कंस्ट्रक्शन हेठि कंदा त इहो को माना मज़बूत थींदी। ख़ैरु उहो हुन ठाही, किसो को त ठहंदो आयो सभु कुझु। वञी कुबे ते पहुतासीं, सभु कंस्ट्रक्शन थी वई जेतिरे बि टाइम में थी, 6 महीननि जे अंदरि या। उन खां पोइ जॾहिं कुबे ते वञी पहुतासीं त हर कंहिंखे इहो हुजे त हाणे कुबे ते ख़बर पवंदी, माना किरंदो। हिकु बीठा हुआसीं, मां बि बीठो हुउसि, पंहिंजी सची ॻाल्हि थो ॿुधायां त मूंखे अहिड़ी ख़ुशबू आई उते जो उहा मूंखां विसरे नथी। त पुछुमि हुन खां जेको भर वारो हो, मुंहिंजो तोखे कुझु मौजती ख़ुशबू आई? पोइ मुंहिंजो को ओसे पासे दफ़नायो त कोन अथनि क़ब्रस्तान में माण्हू मथां उन जी हुजे? चई त कोई कोन्हे को। हल बसि ॻाल्हि इहा एतिरी थी। किसो को त आख़िरी जेको आहे मथे कुबे जूं सिर हिकिड़ी हणंदा आहिनि, हाणे उहा हणण जो मंज़र हुजे जेको जंड टाइप हिकिड़ो आख़िर में हुन में रखंदा आहिनि जिथे नील लॻंदी आहे। राज़ो पंहिंजे लेखे पियो ॾिजे, असां जेको आहे ॾिसूं पिया त हाणे अलाह करे ख़ैर सां थी वञे, भला लॻी वञे। उन खां पोइ जेका हूंदी त जेको हेठां मज़दूर जेको कवाज़ो ॿधल हो अंदरि काबे हिन जे कुबे जे चोटीअ ताईं, उतां जेको आहे तगारीअ सूधो किरियो अंदरां। उहो छोकिरो असांजे ज़ात जो ई हो, उहो जेको मज़दूर हो उतां किरियो मथां। जेॾी महिल किरियो त हेठां 2 क़बरूं हिन 2 तव्हां ॾिसी आया हूंदो, हिकिड़ी माई शेर जी आहे, हिकिड़ी दर्स फ़क़ीर आहे जेको उहो हुनजो हो को खादुम। चोबनि वारियूं मथां क़बर ई थींदी आहे, सीमेंटेड आहिनि। मथां जीअं अचे किरियो त किरण सां त राज़े चयो त इहो त मरी वियो जेको किरियो आहे। जॾहिं हेठि किरियो त किरण सां वरी उथी वेही रहियो, वॾे ख़बर बचा थियो, जी कुझु ई कोन थियो आहे, इहो मौजूज़ो अथव। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा, राज़े खे पुट जो औलाद कोन हो। हो जेका चवंदा आहिनि कराईंदा आहिनि ECG ऐं फलाणा ठीरा इहे जेके, हा उहा रिपोर्टूं कराई। उन खां पोइ हुनखे इहा रिपोर्ट ॾिनी डॉक्टर त न छोकिरी आहे। हिकिड़ी कराई, ॿी कराई टेस्ट, उन में हुनखे प्रिंट या जेको कुझु हो अल्ट्रासाउंड में हुनखे चयो त किकी आहे। ठीकु आहे, मूंखे हू चवंदो हुउसि घरवारीअ खे उमेदवारी आहे, हाणे इहो आहे, हाणे दुआ था कयूं अलाह करे मूंखे बचिड़ो जे पुटु 2-3 आहिनि किकियूं।
कुदरती उते ई हिन जे कमु कंदे ई कुझु ॾींहंनि में जॾहिं हुनखे ॿारु ॼाओ त मिठाई खणी आयो चई साईं पुटु आहे पुटु ॼाओ आहे अड़े बाबा तोखे त उहो जो अल्ट्रासाउंड वारे त चयो त धीअ चई बसि अलासीं ॾेई छॾी पुटु ॾिनो आहे हल ख़ैर ॿी ॻाल्हि इहा थी अच्छा टियों इहो थियो त असां इहो जॾहिं सॼो सभु कुझु करे छॾियोसीं इन दौरान मूंखे न को का पैसे जी तकलीफ़ आई न को कंहिं शइ जी खोट आई त अॼु सीमेंट खुटल आहे अॼु सरियो खुटल आहे अॼु जेको आहे रेती खुटल आहे केतिरा माण्हू जेके सरंद या मुंहिंजा दोस्त उन्हनि चयो त असां कुझु हेल्प कयूं मूं चयो जॾहिं ज़रूरत पई त पोइ सॼो कमु कंप्लीट थी वियो जेको बि थियो आहे कंहिं माण्हूअ खां हिकिड़ो रुपयो बि न फ़क़ीर कंहिं वरितो जेके मुज़ावर आहिनि छो जो हुनखे ख़बर आहे त हिकिड़ो माण्हू थो कमु कराए ऐं ॿियो वरी इहो त मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत न पई ऐं उन खां पोइ इहो थियो त ख़ैर ख़ूबीअ सां कंप्लीट थी वियो पलेस्तर सभु कुझु थी विया उहा लॻी वियो ॿिए ॾींहं ते माण्हू विया ॾिसण त किरियो या बचियो चवनि त उहो कुबो त साबित आहे छोकिरो किरियो हो पर उन खे कुझु बि कोन थियो आहे अंदरि किरियो हो अंदरां ई अंदरां तिरकी हुन तां मथां किरियो कवाज़े तां जेको तगारीअ सूधो अचे हेठि किरियो थियुसि हुनखे कुझु बि कोन सो इहा ॻाल्हि अच्छा उन खां पोइ इहो आहे त असां इन पासे खां रस्ता आहिनि ॿई जेके थियनि था वरी थोरी बद हूंदी माना उहो बेपर्दगी पोइ इन करे उन जे लाइ वरी इहो थियो त पंहिंजे दिलियां ई थींदो आहे पंहिंजो हिते जेके असांजा आहिनि वॾड़ा उन्हनि जूं क़बरूं इन पासे आहिनि पोइ उन पासे खां वरी चौधी वारी बि जेका अलाह साईं तौफ़ीक़ ॾिनी उहा बि कराई आहे माना हींअर इहो आहे त अलाह जी महिरबानी इहो पासो सॼो कवर्ड आहे ऐं ॿियो वरी इहो आहे त कंहिं औकाफ़ खाते या कंहिंजो कोन्हे को इन में का बि जेको आहे न को का कंट्रीब्यूशन आहे न को उन जे तहवील में आहे सॼी क़ौम हिकिड़ी आहे पंहिंजी सभिनी जो इहो ई क़ब्रिस्तान आहे हिते हिकिड़ा कुंभर आहिनि उन्हनि जा आहिनि घर बाक़ी ॿिया जेके आहिनि सभु कलोड़ा जी 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 हा ॿी कहिड़ी का तारीख़ तव्हांखे जेका साईं जी को वरी मशहूरु का साईंअ जो जेको ॿुधाईंदा ईंदा आहिनि छाकाणि त वॾनि जे वाता ॿुधंदा आहियूं त जंहिं वक़्त में ही एरिया सॼो माना ईअं सम्झो त जंग हो कलोड़नि ऐं मीरनि जी जंग बि हलाणीअ में लॻी त उतां जेके टुटा आहिनि त पोइ जे जंग में रहिया आहिनि त इहो हूंदो ॿुधंदा हुआसीं त शींहं शेर हिते ईंदो हो जॾहिं माल हुननि जा जेके जंगली हूंदा नी जंग में रहंदा हुआ उन जा छिनाए वेंदा जो छा आहे चवंदा अलाए छा आहे ख़बर न आहे जेका हिननि खे माल खे ख़ुशबू आहे जो माल छिनाए भॼी विया आहिनि पोइ इहो चवंदा त शींहं शेर ईंदो हो उते जेको आहे हाज़ुरी भरणु पोइ नालो जेको त महाई शेर इहो इन करे पियल आहे पाण इहा ॻाल्हि जेका आहे केतिरे क़दुरु सही आहे या सिर्फ़ु चवणी आहे या वरी हुई इहा ॻाल्हि आहे अलाह थो ॼाणे इहा तारीख़ी ॻाल्हि आहे जी 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 हा ॿुधूं पिया त इहो माना ॿुधाईंदा त शींहं शेर ईंदो हो जेको हिते मथो टेकींदो हो पोइ उन जे हू जेका ख़ुशबू हूंदी आहे त उन ते माल टही वेंदा हुआ माण्हुनि जा जेके जानवर घरनि में हूंदा हुआ उन सां इहे ॻाल्हियूं ॿुधंदा अचूं पिया जी इहो बि चवणो त हिते काफ़ी जेका सो मरीज़ ईंदा आहिनि ऐं उनजी मुरादूं पूरी थियनि थियूं उन जे बारे में तव्हां छा चवंदा उहो छा आहे त ॿराड़ी जो इलाइक़ो आहे ओसे पासे जूं ॿियूं बि क़ौमूं जेके आहिनि ठारूशा कंडियारो आस पास जा माण्हू जेको मिसाल ॿुधंदो आहे उहा वरी उन्हनि जी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे त असां अलाह जो बुज़ुर्ग आहे उते वञी राति रहूं त पोइ असांजी मुराद पूरी थींदी या जेका हूंदी त उहा त लाज़मी आहे अलाह जा प्यारा ओलिया आहिनि त उन्हनि जी रब साईं ॿुधंदो ऐं हुनजी त माना पूरी थींदी हूंदी इहा इन जी ख़बर पाण त मुज़ाहिर कोन्हे न को असांखे अच्छा दर्स फ़क़ीर जेको आहे सो उहो गॾु आहे साईंअ सां दफ़न थियल ख़बर कान्हे का त दर्स ज़ात जो हो या दर्स नालो हुउसि दर्स ज़ात बि आहे मोरे ॾे काफ़ी मशहूरु पर हितां जा जेके वरी माण्हू आहिनि या जेके उहे जेके हुन जा ख़ानदान आहे जेको मुज़ाविरनि जो उहे चवंदा न इहो असांजो ॾाढो हो कंहिं माना वॾो ॾाढो हो कोन हो शुजर माना उहे ईअं था चवनि ऐं नालो इहो आहे ख़बर न आहे त हाणे उहो हा उहो माना इहा का न कान इल्मु न आहे
असां जेके उन मां मक़बरे मां जेके 10 फुट जो हेठि ऊनाई खोटाई करणु उन में जेके सिरूं निकितियूं उहे सिरूं असांखे सनड़ियूं माना 4 इंच ताईं डिघियूं ऐं फतील टाइप में उहे मिलियूं हुयूं। हा जेके माना सनड़ी सिर उहा पकियूं सिरूं सनड़ियूं उहे मिलियूं हुयूं जेके मूं काफ़ी सां ड्राइव रखियूं त इन्हनि जो हिकिड़ो मां हितां गेट करे ठाराईंदुसि पर पोइ वरी उहे शायदि उते इस्तेमालु करे छॾियूं हुननि फ़क़ीरनि इन्हनि में दीवारनि वीवारनि में या किथे इहा ॻाल्हि। जी नाज़रीन, इहो साईं शमसुद्दीन अब्बासी साहिब जंहिं असांखे दरगाह माइन शरीफ़ जी तमामु सुठी स्टोरी ऐं बायोडेटा सॼी ॿुधाई ऐं असां हिन मौक़े ते साईं जन खां हिकु ॿियो सुवालु कंदासीं त साईं जेको तव्हां ॻोठ जे बारे में ॿुधायो पए त हिन ॻोठ जे बारे में तव्हांजो छा? जी असांजो ॻोठ जेको आहे त हूअं त तारीख़ी ॻोठ आहे जेको 1837 जो नक्शो मूं वटि पियल आहे मैप। अच्छा 1837 जो उन में 1 एकड़ ते मुश्तमिल ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे खाल कॾनो। उन वक़्तु महाई शेर जो बि उन नक्शे में जेको आहे लिखियो पियो आहे त हीउ मुक़ाम महाई शेर महाई शेर न आहे महाई लिखियलु आहे उहो बि आहे। असांजो ॻोठ एकड़ ते मुश्तमिल हो। हिकिड़ो माण्हू जेको खाल कॾनो हो उहो हिते रहंदो हो। उन जो सौट हिकिड़ो जेको असांजो वॾो हो उहो अहमद नालो हुउसि उनजो अहमद हुनजो सौट हो। उहो अची लॾे वेठो हिन खाल करने वटि। खाल करने खे औलाद मर्द छोकिराणो माना पुटाणो कोन हो। पोइ हुन जेको धणी बख़्श हो उनखे हिकिड़ो पुटु हो शफ़ी महमद। धणी बख़्श खे असांजे जेका आहे मिल्कियत जी ॻाल्हि था कनि असांजा पगदार दालीअ जा वॾेरा हुआ दाली शहर जा पर ज़मीन हिन खे घणी हुई धणी बख़्श खे पाण में मिटियूं माइटियूं उन्हनि सां हुअसि। पोइ हिकिड़ो पुटु हुअसि शफ़ी महमद वॾेरो थियो पंहिंजे दौर जो माना जंहिं हिते हिकिड़ो बंगलो ठहिरायो उन वक़्त ते जेको कचुनि सिरुनि ते मुश्तमिल हो पर उन जूं छितियूं ऐं इहे जेके काठ जेके इस्तेमालु थियल आहे या दरवाज़ा जिन ते कमु थियल आहे चिटसालीअ जो त उहो जीअं त तव्हांजे मुज़ावरनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं ॻोठाणनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं त हिते को बि औक़ाफ़ खाते जो तवजो न आहे ऐं जेको आहे सो क़ब्रिस्तान जेको आहे क़दीमी क़ब्रिस्तान आहे तमामु पुराणो क़ब्रिस्तान आहे ऐं हिन में 2 वॾा ओलिया जेको आहे सो हिते दरगाह में मौजूदु आहिनि ऐं जेके बि मरीज़ अचनि था पिया उन जूं उमेदूं बि पूरियूं थियनि थी पियूं ऐं तमामु जेको हिन इलाइक़े में विरासिटी जे तालके में मशहूरु दरगाह आहे ऐं हिते तमामु वॾी ख़ल्क़ ईंदी आहे। सूमर जी राति ऐं जुमे जी राति ईंदा आहिनि। तमामु घणा दोस्त ईंदा आहिनि मरीज़ जेके पंहिंजूं दिलि जूं उमेदूं दिलि जूं मुरादूं खणी ईंदा आहिनि ऐं उहे उन जूं पूरी बि थी वेंदियूं आहिनि। तवजो न आहे औक़ाफ़ खाते वारनि तवजो न आहे। असां जेका क़ब्रिस्तान आहे सो हिन में माल घिरे थो पियो ऐं क़ब्रिस्तान जी पेमाल थिए थी पई। उन खां अलावा का हिन दीवार न आहे। पंहिंजा जेके असांजे ॻोठ जा चङा मुड़ुस आहिनि उहे पंहिंजी मदद पाण त हिकिड़ी भित ॿार ॾियाई अथऊं कुझु ऐं कुझु पासे ॾों रहियलु आहे ऐं उन खां अलावा हिन रोज़ो बि पंहिंजे ॻोठाणे हिसाब सां ठाहिरायो आहे। हिकिड़े वॾेरे चङे मुड़ुस ऐं वॾेरे शमसुद्दीन ठाहिरायो आहे 2007 जे वर्सी में ऐं उन खां अलावा मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हीउ तमामु हिकु क़दीमी ऐं तारीख़ी क़ब्रिस्तान आहे जंहिं ते तव्हां ॾिसी सघो था पाण त अहिड़ो क़ब्रिस्तान हुजण जे बावजूदु बि पोइ बि नज़र सां नथी कई वञे। कैमरामैन मनोहर ड्राइवर सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच टीवी, पनवाकिल। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.